Baby, come. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स खे कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि अच्छा जी अॼुकल्ह जी जेका सुबुह आहे आई एम श्योर त मूं वांगुरु तव्हां सभिनी जी सुबुह बि थोरो सो मुश्किल सां थींदी हूंदियूं हूअं नॉर्मली जेको रैंडम सीज़न हूंदो आहे अच्छा स्पेसिफिकली गर्मियुनि में त हूअं ई वक़्त खां पहिरीं करे करे सुबुह थी वेंदी आहे असांजी बट जेको रैंडमली जेको नॉर्मल सीज़न हूंदो आहे उन में त आराम सां माण्हू उथी वेंदो आहे पर ही उहो सीज़न आहे ऑफिशियली आई गेस हिन सीज़न खे इहो अनाउंस कयो वञे त ही उहो सीज़न आहे जंहिं सीज़न में लिटरली उन ई टाइम ते ईअं लॻंदो आहे त गहरी का स्लीप में असां वञण वारा आहियूं जंहिं टाइम ते असांजो अलार्म असांखे उथारे रहियो हूंदो आहे या असांखे सुबुह सुबुह जो कमनि ते निकिरणो हूंदो आहे उन ई टाइम ते दिलि चवंदो आहे त यार मतिलबु ज़िंदगी छो एॾी ॾुखी आहे ज़िंदगी में छो एतिरो कुझु ईअं आहे अच्छा इन सां गॾोगॾु ऑफिशियली ही उहो टाइम बि आहे जंहिंमें असां पंहिंजा तमामु जेके कम आहिनि उहे नेक्स्ट ईयर ते असां रखी छॾिया आहिनि असां पंहिंजा जेके पेंडिंग जा कम आहिनि हाणे इहो असां कोन चवंदा आहियूं त असां सुभाणे ॾिसंदासीं परी ॾिसंदासीं हफ़्ते खां पोइ ॾिसंदासीं बल्कि असां इन्हनि आसरनि में अची विया आहियूं त जी अॻे साल ॾिठो वेंदो सो हिन टाइम ते एक्चुअली इहो थी रहियो आहे गॾोगॾु हीअ त उहे शयूं आहिनि जेके हर कंहिंजी ज़िंदगी में हली रहियूं आहिनि ऐं हर कंहिंजी ज़िंदगियुनि में शामिलु आहिनि इन सां गॾोगॾु मुल्क में बि खोड़ कुझु हली रहियो आहे स्पेसिफिकली जॾहिं तव्हां कराची जी ॻाल्हि कयो था त हर ॾींहं सां गॾु हादसात जेके आहिनि उहे वधंदा पिया वञनि कल्ह राति बि 4 हादसनि जा जेके वाक़ियात आहिनि उहे साम्हूं आया जंहिंमें 2 डेथ्स बि रिपोर्ट थियूं आहिनि ही उहे रोड एक्सीडेंट आहिनि जेके डेली बेसिस ते थींदा आहिनि ऐं स्पेसिफिकली 2 जेके शयूं हिननि एक्सीडेंट्स में इन्वॉल्व हूंदियूं आहिनि वन इज़ बाइकर्स सेकेंड असांजी जेका ट्रक गोइंग जेको हिकु प्रोसीजर आहे राति जो ज़ाहिर आहे नॉर्मल ॾींहं ते ट्रैफिक घणो हूंदो आहे त ट्रक जो जेको टाइम हूंदो आहे राति जो शिफ्ट कयो वेंदो आहे राति जो 10 बजे खां पोइ जो हिकु टाइम अलाउ थियल आहे ट्रक्स खे त जेतिरी बि शिपमेंट्स जेके वञणियूं आहिनि उन टाइम ते वञनि उन्हनि में बि हादसा जेके आहिनि उहे काफ़ी ज़्यादा रिपोर्ट थी रहिया आहिनि ऐं वरी जॾहिं तव्हां सीउ जी राति जी ॻाल्हि कंदा आहियो त हूअं ई माण्हू घटि राति में घरनि खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि त रोड ख़ाली हूंदा आहिनि पोइ ज़ाहिर आहे हिकु स्पीड जो बि हिकु फैक्टर नज़र ईंदो आहे हिननि एक्सीडेंट्स में प्लस असांजे जेके बाइकर्स आहिनि उहे राति जो जेका हिकु रेसिंग वारी जेको हिकु इवेंट असां वटि ॾाढो फेमस आहे त राति जो असां उहो बि ख़ाली रोडनि ते कंदा आहियूं तंहिंजे करे बि डिफरेंट जॻहुनि ते कॾहिं बाइक्स वटि लाइट न हूंदी आहे त कॾहिं रोड ते असांखे लाइट कोन मिलंदी आहे कॾहिं केरु साम्हूं अची वेंदो आहे त कॾहिं स्पीड जो जेको आहे उहो कंट्रोल जेको आहे उहो हथ खां निकिरी वेंदो आहे तंहिं करे डिफरेंट शयुनि ऐं डिफरेंट एक्सीडेंट्स में असांजा माण्हू नज़र ईंदा आहिनि गॾोगॾु अगेन एंड अगेन हिन टाइम ते जेके अनाउंसमेंट्स थी रहियूं आहिनि उहे इहे ई थी रहियूं आहिनि त असां वटि जेके गैस जी जेके टाइमिंग्स आहिनि उहे डिफरेंट थी रहियूं आहिनि KPK जी ॻाल्हि कजे त ॿुधण में इहो अचे थो त सिर्फ़ु 30% जेको माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ गैस अवेलेबल आहे 70% जेका आवाम आहे उन्हनि खे गैस हिन वक़्तु न मिली रही आहे कराची में बि काफ़ियुनि जॻहियुनि ते आहे पर कराची में अगेन हिकु टाइमिंग आहे जंहिं टाइमिंग ते तव्हांखे घरनि में गैस मिले थी ऐं उन खां पोइ वटि गैस बंदि थी वञे बट एटलीस्ट कंहिं टाइम ते अचे थी पर KPK में ॿुधण में पियो अचे त जेकी गैस जी जेका लोड शेडिंग आहे उहा एतिरी आहे जो सॼो ॾींहुं माण्हुनि वटि गैस नथी अचे घरनि में जेको रेगुलर हिकु मानी ठाहिण जो जेको हिकु प्रोसीजर आहे उहो बि मुतासिर थियो आहे ज़ाहिर गैस न आहे त इहो बि प्रोसीजर मुतासिर थियो आहे दैन जॾहिं तव्हां सिलेंडर्स ते अचो था त अगेन हिकु रिस्क फैक्टर तव्हां वटि अचे थो बिकॉज़ असांजो जेको केयरफुली ऐं सेफ्टी वारो जेको हिकु मैनुअल हूंदो आहे उहो असां वटि पढ़ण जो आदत असांखे आहे कोन असांखे सवला माण्हू ॿुधाईंदो आहे असां रखी छॾींदा आहियूं उन खां पोइ ख़ुदा न ख़ास्ता हादसनि जा शिकार थींदा आहियूं सो ही नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हिन टाइम ते असां सभिनीनि खे ज़हन में रखणियूं आहिनि ऐं हिन टाइम ते जेके सेफ्टी जेके मेजर्स आहिनि उन्हनि खे ॾिसी उन्हनि खे सम्झी ऐं पोइ को क़दम खणणो आहे बिकॉज़ चवण जे लाइ शायदि असां इहो चवंदा आहियूं त हा ठीकु आहे 2-3 ॾींहंनि में कुझु नथो थिए हीअं नथो थिए हूअं नथो थिए पर यकीन कयो ख़ुदा न ख़ास्ता हिकु हादसे खे थियण जे लाइ हिकु सेकेंड बि वधीक हूंदो आहे हिकु हादसे जे थियण जे लाइ उहो हिकु सेकेंड या हिकु मिनी सेकेंड जी हिकिड़ी गेम हूंदी आहे जंहिं टाइम ते तव्हां ग़फ़लत जो शिकार थींदा आहियो ऐं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं हादसे में तव्हां पहुचंदा आहियो त जी ख़्यालु रखो पंहिंजो बि ताकी तव्हां ख़ुदा न ख़ास्ता या तव्हांजो को बि प्यारो इन्हनि हादसनि खां इफ़ेक्ट थिए इन खां पहिरीं असां इन्हनि तमामु शयुनि खे सोची सम्झी ऐं पोइ हिकु जेको नेक्स्ट क़दम आहे उहो वठूं प्रोग्राम जी तरफ़ अचूं था हाशिम भाई सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम हाशिम भाई छा हाल आहे ठीकु आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह हाशिम बिल्कुल भाई ठीक। बिजली अचे पई गैस अचे पई पाणी अचे पियो
बस ये सब मसला जेको आहे हाणे हालात हाणे न माण्हू इहो पुछे त की छा हाल आहे, इन खां सुठो इहो पुछे बिजली अचे पई, गैस अचे पई। पर इहो पुछण जो कोई जवाब कोन्हे, हर जाइ ते इहे मसला मसला कॉमन आहिनि, बिल्कुलु कॉमन थी बिल्कुलु। विया आहिनि। मसला एतिरा कॉमन थी विया आहिनि। अच्छा, कॾहिं कॾहिं असां एॾा यूज़ टू थी वेंदा आहियूं मसलनि जा, जो असांखे लॻंदो आहे कि रेगुलर लाइफ आहे। हा बिकॉज़ गैस जी लोड शेडिंग हाणे सर्दियुनि में काफ़ी जॻहियुनि ते असांखे नज़र पई अचे, पर मूंखे लॻे थो कराची जा काफ़ी सारा अहिड़ा एरियाज़ आहिनि जंहिंमें गर्मियुनि में बि गैस जी हिकु लिमिटेड टाइम आहे ऐं उन खां पोइ गैस तव्हांखे नथी मिले। काफ़िनि जॻहियुनि ते त गैस जो कॉन्सेप्ट ई न आहे। असां कराची जो DHA आहे, असांखे पोश एरिया लॻंदो आहे, उते त गैस जो कॉन्सेप्ट ई ख़तमु थी वियो आहे, ख़बर ई कोन्हे असांखे गैस का शइ बि हूंदी आहे। सो असांजी रेगुलर लाइफ में असां एतिरा उन्हनि शयुनि खे असां एक्सेप्ट करे छॾियो आहे या यूज़ टू थी विया आहियूं, जो इहे शयूं हाणे असांखे लॻे थो बसि ज़िंदगी इहा ई आहे, ईअं ई मजबूरी हूंदी आहे न, आहे। करण जे अलावा कुझु चारो ई कोन्हे। को चारो कोन्हे, छा कजे न, छा करे छा थो सघिजे। ख़ैर, असां कयूं न कयूं, सेट ते ॿियूं बहुलूं ज़रूरु आहिनि जेके कुझु न कुझु कंदियूं। अच्छा जी, प्रोग्राम जी तरफ़ अचूं था ऐं महिमान सां गॾु आहिनि, महिमान जी तरफ़ वञूं था। अॼु असांखे जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, पाण हिकु एजुकेशनिस्ट बि आहिनि, हिकु सोशल एक्टिविस्ट बि आहिनि, गॾोगॾु जी जनाब पाण हिकु फ्रेंच टीचर आहिनि, राइटर बि आहिनि, रिसर्च काफ़िनि सारियुनि शयुनि ते जनाब जी थियल आहे। काफ़ी सारी अहिड़ियूं ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि जंहिंमें हिन वक़्तु पाण कमु करे रहिया आहिनि, ऐं काफ़िनि सारियुनि फॉर्म्स जा ई मेंबर बि आहिनि, जिन में यूथ पार्लियामेंट प्रोफेशनल फॉरम बि अचे थो। असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब रमेश कुमार साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं सलाम। हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? बिल्कुलु सभु ठीकु ठाक मज़े में। तबियत थैंक यू ठीकु आहे? तव्हां असांजे प्रोग्राम ते इनवाइट कयो। थैंक यू सो मच तव्हांजो, तव्हां टाइम कढी ऐं असांजे प्रोग्राम में आयो। ज़िंदगी कीअं पई गुज़रे रमेश साहब? ज़बरदस्त, बिल्कुलु ज़िंदगी चवंदा आहिनि त तव्हांजे हथ में आहे, तव्हां कहिड़े पॉइंट ऑफ व्यू सां ॾिसो था, पॉज़िटिव पॉइंट ऑफ व्यू सां या नेगेटिव। जेकॾहिं तव्हां हीअं ॾाढो इमोशनल करे छॾियो त पंहिंजे मुल्क में हेॾा मसइला आहिनि, एक्सीडेंट बि आहिनि, गैस बि न आहे, बिजली बि न आहे, त उहो पंहिंजी जॻह ते बसि प्रॉब्लम आहिनि। त उनखे जेको आहे सो तव्हां पॉज़िटिव ॿियनि खे कंट्रोल त तव्हां करे नथा सघो, उनखे पॉज़िटिव वे में खणी जेको आहे सो ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़ारियो। सुठे नमूने सां गुज़ारियो, बिल्कुलु। ऐं वाक़ई चवंदा आहिनि त मसइलनि ते ॻाल्हाइणु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॻाल्हाइणु खपे, पर मसइलनि खे सवार अगरि कंदो त उहो मसइलो 4 गुना वधीक तव्हांजे ज़हन ते बर्डन हूंदो। सो मसइलो त आहे ई, त उनखे एक्सेप्ट करे नेक्स्ट स्टेप जी तरफ़ वञे त जी हाणे छा कजे, इन सां गॾु छा कजे। अच्छा जी, हिकु ॿिया महिमान आहिनि जिन जी तरफ़ मां वञणु चाहींदमि। ऐं अॼु असां गॾु हिकु आवाज़ जुड़ी आहे जेका डिफरेंट जॻहियुनि ते जिन जी आवाज़ तव्हां ज़रूरु ॿुधी हूंदी ऐं ॾाढो ख़ूबसूरती सां, ख़ूबसूरत अंदाज़ सां माशाल्लाह सां परफॉर्म कंदा आहिनि। ऐं अॼु असांजे हिन मंच ते परफॉर्म करण वारा आहिनि ॾाढा ज़बरदस्त सिंगर असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब सईद हैदर समूह साहबनि, जेके तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? दुआ तव्हांजी, अलाह जी महिरबानी। माशाल्लाह। तबियत कीअं आहे, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? बहितर आहे, शुक्र आहे। माशाल्लाह। रतो देरो कीअं आहे? रतो दरो माशाल्लाह, रतो दरो मोहतरमा जी मज़ार आहे जी। प्लस में मोहतरम बशीर खान कुरैशी जी बि मज़ार आहे। ऐं रते दरे जा असांजे शहर जा काफ़ी नाले वारा माण्हू आहिनि। जी, ख़ूबसूरत शहर आहे, सुठी मौसम वारो आहे। सही सही। हिन वक़्तु काफ़ी थधिकार आहिनि, रतेदार थधिकार आहे, बिल्कुलु। उन तरफ़ त मुंहिंजे ख़्याल में सी इलाही पहिरीं शुरू थियो हूंदो। असां त 2-3 ॾींहंनि पहिरीं ई असां सी खे वेलकम कयो आहे, पर उन तरफ़ त पहिरीं सी शुरू थी वियो हूंदो। जी जी। हूअं बि एक्चुअली जो मौसम जो मज़ो अगरि वठिजे न त इन तरफ़ वञी ॻोठनि में वधीक हा, थधि आहे। वधीक थधि आहे, बिल्कुलु। गर्मी बि जिते वधीक थींदी आहे उते थधि बि वधीक थींदा आहे। अच्छा, उन सां गॾोगॾु जनाब त तशरीफ़ रखनि था, इंशाल्लाह इन्हनि जो आवाज़ बि पंहिंजे प्रोग्राम में थोरी ई देरि में शामिलु कबो, पर इन्हनि जो साथ ॾियण जे लाइ असां सां गॾु दीपक साहबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। तव्हांखे बि जी भली कार असांजे शो में ढोलक नवाज़ दीपक साहब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, जेके हिन वक़्तु असां जॾहिं सईद साहब जी आवाज़ ॿुधंदासीं त ज़ाहिर आहे हिननि जो बि साथ हूंदो। गाने तरफ़ हलिजे, छा ख़्याल आहे सईद साहब? सुबुह त शुरू थी वई आहे, ऐं जॾहिं बि सी जी सुबुह हूंदी आहे त मौसीक़ी ख़बर न आहे छो वणी रही हूंदी आहे, छो न मौसीक़ी खे शामिलु कजे, छा शामिलु कंदो? असांजी त कोशिशि हूंदी त महफ़िल जी शुरूआति आहे असांजे हिन प्रोग्राम जी, कलंदर शहबाज़ सभ जो दुआ गुआ मुर्शिद लाल साईं, उनजी धमाल चवंदासीं। बाक़ी जेको हुकुम हूंदो उहो ई प्रोग्राम हलंदो। असां वटि असांजो प्रोग्राम न, असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, असां वटि कोई हुकुम न हूंदो आहे। असां पाण हुकुम कोन ॿुधो, ॿियनि खे छा ॿुधायूं। जी सही साहब, जेको तव्हां दिलि चवे। बिस्मिल्लाह रहमान रहीम।
बजदा है नगारा सुबह शाम अली अली दुखियां ते भुखियां दा गुजारा अली अली अफजल वजीफों से वजीफा है या अली या अली तू कलंदरवा किबरिया तू लालनवा लजपा तू कलंदरवा किबरिया तू लालनवा लजपाल इता जा सवाल तो सदाएं सुनी सेवण में उठो रिंदो उठो रिंदो उठो रिंदो पियो जहाँ में कलंदर तुलुए शेर है शमे कलंदर तुलुए शेर है शमे कलंदर कलंदर जीवेला कलंदर सोनला कलंदर जीवेला कलंदर सोनला पियो मयूर झूमो सारे आए गए पाक दुआरे पियो मयूर झूमो सारे कलंदर जीवेला कलंदर सोनला कलंदर जीवेला कलंदर सोनला शहबाज की मस्ती में है अल्लाह की मर्जी शामिल शहबाज की मस्ती में शहबाज की मस्ती में है अल्लाह की मर्जी शामिल जो हर दम के दिन लाल लाल है पीर उनादा कामिल कहीं आका कहीं आका कहीं मौला कहीं है राम कलंदर तुलुए शेर है
सब गौस कुतुब सुबहानी, नहीं कोई शहबाज का सानी। सब गौस कुतुब सुबहानी, सब गौस कुतुब सुबहानी, नहीं कोई शहबाज का सानी। ये है पंजतन पाक के घर की वाहिद अनमोल निशानी। ये है पंजतन पाक के घर की वाहिद अनमोल निशानी। निशानी का निशानी का दर है शाम कलंदर। तुलुए सैर है शाम कलंदर। तुलुए सैर है शाम कलंदर। शाह शम्स यही फरमाए जो भी सेवन में आए। शाह शम्स यही फरमाए कलंदर जीवला, कलंदर सोनाला, कलंदर जीवला, कलंदर सोनाला। शाह शम्स यही फरमाए जो भी सेवन में आए। मशहद से लेके नजफ तक वो मन की मुरादें पाए। मुरादों का दर है शाम कलंदर। तुलुए सैर है शाम कलंदर। तुलुए सैर है शाम कलंदर। उठो रिंदो उठो रिंदो, उठो रिंदो पियो जाम कलंदर। तुलुए सैर है शाम कलंदर। तुलुए सैर है शाम कलंदर। कलंदर जीवला, कलंदर सोनाला, कलंदर जीवला, कलंदर सोनाला। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। सुबह सुबह जी लाल साईं जी तव्हां ज़ियारतूं कराए छॾियो असांजी इमेजिनेशन्स में। ज़बरदस्त। जल्दी सां टाइम थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जेके सर्दी जो जेके मॉर्निंग्स हूंदियूं आहिनि उहे जीअं ई मॉर्निंग में उथण खे ॾुखियो लॻंदो आहे उअं ई आई गेस जॾहिं तव्हां उथी वेंदा आहियो त हिकु सुठी फील हूंदी आहे जेका हर वक़्तु फील थी रही हूंदी आहे। अच्छा काफ़ी सारा माण्हू इन्हनि तमामु जेके हिन वक़्तु जीअं फील जी असां ॻाल्हि कयूं रहिया आहियूं काफ़ी सारा माण्हू इन्हनि तमामु फील्स खां परे हूंदा छो त हींअर बि काफ़ी सारा अहिड़ा माण्हू हूंदा जेके लेट राइज़र्स हूंदा को 12-1 बजे उथंदा हूंदा। ख़ैर जी उन्हनि जे लाइ न पर जेके हिन वक़्तु असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ असां पूरी कोशिशि कंदासीं त ॾाढो ख़ूबसूरत जीअं तरीक़े जो मौसम ख़ूबसूरत आहे उन ई तरीक़े जो ख़ूबसूरत प्रोग्राम बि असां करे सघूं। तव्हांजी तरफ़ ईंदासीं रमेश साहब।
सभिनी खां पहिरीं त माशाल्लाह सां एतिरो कुझु कमु थियल आहे ऐं एतिरी मोहबत पढ़ण सां पढ़ाइण सां ऐं ट्रेन करण सां थोरो सो हिन जे बारे में ॿुधायो त ही जेको शौक़ु हो ही जज़्बो हो कॾहिं कॾहिं थींदो आहे त इंसानु सोचींदो कुझु आहे थी कुझु ॿियो वेंदो आहे ही बिल्कुलु। वाक़ई प्री प्लान इहा ई ज़िंदगी सोची हुई? सोचियो एॾो घणो कुझु त कोन हो, पर थी वियो छो त मुंहिंजो बि तालुक़ु जेको आहे सो इंटीरियर सिंध सां आहे। त इंटीरियर सिंध सां जेको आहे सो एजुकेशन जॾहिं वरिती पिए तॾहिं इहो ख़्यालु आयो त चलो ठीकु आहे, पंहिंजे लाइ त हर को करे थो, ॿियनि जे लाइ त जेको आहे सो कुझु करणु खपे। त उन ई जोश ऐं जज़्बे खे रखी करे 8वीं क्लास में जॾहिं मां हुउसि तॾहिं पढ़ाई जो त शुरू खां शौक़ु हूंदो हो। त तव्हांखे ख़बर आहे ॻोठनि में वरी उहो चवंदा आहिनि ही त पढ़ाकू जे चवण जे हिसाब सां उहो ॾाढो मशहूरु हूंदो आहे। ॻोठनि में हर किथे ई चवंदा आहिनि जी। त उहो 8वीं क्लास में जॾहिं स्कूल में जेको आहे शुक्र आहे त फर्स्ट पोजीशन आई माशाल्लाह। पूरे स्कूल में। इवन तव्हांखे यादि हूंदो अॼुकल्ह बि ईअं आहे त 14 अगस्त ते या 23 मार्च ते सुठियूं सेलिब्रेशन्स जेके आहिनि स्कूल में थींदियूं आहिनि। त उन ई टाइम ते एक्चुअली मां आहियां बदीन डिस्ट्रिक्ट जो, जी, त बदीन जी। मां जेके आहिनि से जेके बि हूंदा आहिनि गवर्नमेंट जी पॉलिटिशियन जॾहिं आया हुआ ऐं रिवार्ड ॾिनऊं, प्राइज़ ॾिनऊं, शील्ड ॾिनऊं, माना हेॾनि स्कूल जे हेॾनि ॿारनि जे अॻियां। त उतां खां जेके इंग्लिश में जीअं चवंदा आहिनि न टर्निंग पॉइंट जेका आहे न उहा उतां खां स्टार्ट थी। त उन ई बसि जोश ऐं जज़्बे खे अॻियां रखी करे पर मैट्रिक कंप्लीट करे ॻोठां हैदराबाद आयासीं। हैदराबाद खां पोइ वरी कराची पहुतासीं। कराची खां पोइ वरी एजुकेशन जो सिलसिलो जारी रखियोसीं। इवन हैदराबाद में बि ट्यूशन्स वग़ैरह स्टार्ट करे छॾियूं हुयूं। ज़ाहिरी ॻाल्हि पे शौक़ु हो त हिकिड़ो इहो बि ज़हन में हो त जेका इंफॉर्मेशन मूंखे आहे छो त उहा ॿियनि खे कम्युनिकेट न कई वञे, इम्पार्ट ऑफ नॉलेज। त जीअं एक्चुअली शुरू खां वठी इहो एम हूंदो आहे त मुंहिंजे करे जेकॾहिं ॿिए कंहिंखे फ़ाइदो थिए थो इट्स अ बिग अचीवमेंट। सही। इहो जेको आहे सो लाइफ में जेको आहे सो एम रखियो आहे ऐं अञा ताईं बि उहो हलंदो पियो अचे। जेसि ताईं ॿियनि खे सपोर्ट माण्हू करे ख़ुशि थिए, जंहिंजे करे हिकिड़ो टेग सोशल एक्टिविटीज़ जो टेग इन ई करे ई आहे। हा हा। उनखां पोइ बसि इहो एजुकेशन में कंटिन्यू कयोसीं। इंटर करे आयासीं कराची में, एजुकेशन कंटिन्यू कयोसीं, पढ़ाइणु स्टार्ट कयोसीं। त टीचर्स डिफरेंट टाइप्स जा हूंदा आहिनि। कुझु टीचर्स ॾाढा स्ट्रिक्ट हूंदा आहिनि, कुझु ॾाढा लाइट हूंदा आहिनि। असांजो मोड जेको आहे सो मीडियम आहे। असां जेको आहे सो स्ट्रिक्ट ऐं लाइट जे विच में था फॉल करियूं। त छो त घणो लाइट कंदा त वरी माण्हू थोरो स्टूडेंट्स वग़ैरह जेको आहे सो नाजाइज़ फ़ाइदो वग़ैरह चलो ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे, टीचर त ईअं ई आहे, मार्क्स ॾेई छॾींदो। त उनखां पोइ ट्रेनिंग्स जी तरफ़ जेको आहे सो ध्यानु आयो। त ट्रेनिंग्स जेको अॼुकल्ह जेके बि यंग जनरेशन अचनि थियूं उन्हनि खे ख़बर ई कोन थी हुजे त करिणो छा आहे, स्टार्ट किथां करिणो आहे, कैरियर किथां जेको आहे सो करिणो आहे। जीअं मां जेकॾहिं पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾियां, मूंखे बि छा करिणो आहे मूंखे ख़बर कोन हुई। चलो ॻोठनि में हैदराबाद में उनखां पोइ प्री मेडिकल करे छॾियोसीं। चलो ठीकु आहे, हाणे त डॉक्टर थींदासीं। पर लकीली डॉक्टर बि थी वियोसि, मां नालो सिलेक्ट मुंहिंजो थी वियो। पर डॉक्टर जो जेको आहे सो एॾो शौक़ु कोन हो छो त फैमिली में ऑलरेडी घणा डॉक्टर वेठा, असां जो कुझु ॿियो सोचूं कोई डिफरेंट करियूं। त इन ई हिसाब सां जेको आहे सो कराची अची वियासीं। पोइ ट्रेनिंग्स वग़ैरह इन ई करे स्टार्ट कईसूं त यंग एज ते जीअं 8वीं क्लास या 10th क्लास में ॿारनि खे ख़बर ई कोन हूंदी आहे त मूंखे कैरियर केॾांहुं करिणो, केॾांहुं मूंखे वञिणो आहे। पोइ उन ई सां असां काफ़ी स्कूल सां जेके आहिनि से कोलाबोरेशन्स कईसूं, उन्हनि सां कॉन्टेक्ट कयोसीं, ॿारनि खे ग्रूम कयोसीं तव्हां छा था करणु चाहियो। उनखां पोइ बाद में उहो स्टेज क्रॉस करे पोइ वरी नेक्स्ट लेवल ते इहो आहे त ट्रेनिंग्स असां ऑर्गेनाइज़ेशन्स जी लेवल ते आहियूं। हिकिड़ी एन जी ओ ऑर्गेनाइज़ेशन आहे, उन सां एफिलेटेड आहियूं। त उन सां पोइ ट्रेनिंग्स कराईसूं, टीम वर्क स्किल्स ते, लीडरशिप्स ते, मोटिवेशन्स ते, इहे बेसिक शयूं आहिनि। टाइम मैनेजमेंट ते, इहे सभु अॼुकल्ह जो पाण जो अलमिया इहो आहे त टाइम मैनेजमेंट जी का क़दुरु कोन थो जेको आहे। त इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि। उन्हनि खां पोइ जेको आहे सो इहे ट्रेनिंग वग़ैरह में कमिंग बैक टू इहो क्वेश्चन त इहो जोश ऐं जज़्बो एक्चुअली हितां जेको आहे सो 8th स्टैंडर्ड खां स्टार्ट थियो। अच्छा, उन टाइम ते जंहिं टाइम ते तव्हां स्टडीज़ कयूं उन टाइम ते हींअर तव्हां ज़ाहिरा उन्हनि स्टूडेंट्स खे ॾिसो पिया जेके हींअर पढ़नि पिया, डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में तव्हांजो वञणु थींदो आहे, डिफरेंट तव्हां प्रोग्राम्स अटेंड कंदा आहियो, कहिड़ो फ़र्क़ु ॾिसो था अॼु जे नौजवान में? ॾाढो जेको आहे सो अफ़सोस थींदो आहे अॼु जे जेको आहे सो नौजवाननि खे जेको आहे सो ॾिसां। इवन करंटली मां विज़िटिंग फैकल्टी त आहियां ऐं पढ़ायां बि पियो। त पहिरीं जे ॿारनि में ऐं अॼु जे ॿारनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उनखां तव्हां टेक्नोलॉजी चेंज तव्हां चयो, AI जो ज़मानो आहे, इन हिसाब सां या पेरेंटिंग जो फैक्टर मिसिंग आहे। इहे जेके आहिनि से काफ़ी शयूं जेके आहिनि से कंट्रीब्यूट कनि थियूं।
अॼुकल्ह जा ॿार ईअं आहिनि त बसि जेको आहे सो हिकिड़ी शइ करणी आहे, हा। पोइ हाणे कीअं करणी आहे, क्लास में टाइमिंग ते अचिणो न आहे, राति जो जेको आहे सो लेट ताईं जेको आहे सो मोबाइल यूज़ेज तमामु इंतिहा वधी वई आहे। अॼुकल्ह सिचुएशन ऐं हालात एॾा ख़राबु थी विया आहिनि, जेकॾहिं पेरेंट्स बि मने कनि था त ॿार उनजी एंटी थियो था वञनि, डिफरेंट एक्शन्स था वठनि, त चवण जो मतिलबु उहो उन्हनि ते बि कंट्रोल कोन्हे आई। त ॿारनि खे उहा ज़ील ऐं जेका आहे सा उहो हूंदी आहे पढ़ाई जी, अॼुकल्ह जे ॿारनि में जनरेशन में उहो जेको आहे सो एलिमेंट जेको आहे सो मिसिंग आहे, जेको पाण जे ज़माने में हो। मुंहिंजे ख़्याल में तव्हां बि असांजी एज जा ई आहियो, त उन ई ज़माने में हिन ज़माने में जेको ॾाढो ॾींहुं राति जो। अच्छा, ये एज चेक करण लाइ मूंखे तव्हांजो NIC पहिरीं चेक करिणो पवंदो, पर मूंखे लॻे थो अॼोको जेको स्टूडेंट आहे न, अॼु जेको आम ॿार आहे, मूंखे लॻे थो हिकु ॿी शइ आहे जेका जिथे ॿियूं शयूं मिसिंग आहिनि उते हिकु शइ जी प्रेज़ेंस आहे, दैट इज़ द उहो पैशन अॻियां अचण जो। आई गेस असांजे अॼोके ॿार में उहो असांखे नज़र थो अचे। अच्छा, उहो हिकु पॉज़िटिव हिकु फैक्टर जेको आहे उन्हनि ते त ख़ैर ॻाल्हाइजे, बट हिकु नेगेटिव उनजो फैक्टर इहो आहे त असां वटि कॉम्पिटिशन एतिरो वधी वियो आहे, असां वटि हिकु ॿारु ॾाढो जल्दी डिमोटिवेट थी थो वञे, अॼोको जेको स्टूडेंट आहे, या पोइ उहो स्टूडेंट अगरि उहो डिमोटिवेट थिए थो त शयुनि खे जल्दी छॾे थो ॾिए, या अगरि उहो शयुनि खे पकड़े थो त उनखे ख़बर आहे त उनखे कंहिं बि तरीक़े सां, सो एंड सो तरीक़ा, दे आर सो मेनी थिंग्स जिते असां ॻाल्हाए सघूं था, बट उहो अचीव उनखे करिणो आहे। सो तव्हांखे नथो लॻे त इन शइ में थोरो सो अॼोको ॿारु थोरो वधीक स्ट्रॉन्ग आहे? पहिरीं वारो स्टूडेंट ईअं न हूंदो पियो, ठीकु आहे सेकेंड पोज़ीशन बि मिली वई, थर्ड बि मिली, न बि मिली त ठीकु आहे, पास त थियूं पिया। बिल्कुलु सही। इन में इहो आहे त डिफरेंट ओपिनियंस आहिनि, इन में जेको आहे सो मिक्स्ड ओपिनियन इन ई करे आहिनि त के ॿार जेके आहिनि से ज़्यादा आहिनि, के ॿार जेके आहिनि से घटि आहिनि। जेकॾहिं रेशियो मां ॾिसां त तक़रीबन 20-30% उहे ॿार आहिनि जेके पेशनेट आहिनि, दे वांट टू डू रियली समथिंग इन दियर लाइफ, उहे जेके आहिनि से पेशनेट आहिनि। कुझु जेके आहिनि से 60-70% आहिनि, उन्हनि में उहो जेको आहे सो लॻाव आहे। इवन लास्ट नाइट जेको आहे सो मां मिड टर्म कॉपीज़ चेक कयूं, लिटरली कैन यू बिलीव इट, माना जेकॾहिं 75 स्टूडेंट्स हुआ, उन मां जेको आहे सो 50 स्टूडेंट्स जा मार्क बिलो 50% था। सिर्फ़ु उहे ई हुआ जेके 30% जंहिंजा जेके आहिनि से थोरा सा हायर लेवल ते हुआ। त पेशनेट आहिनि ऐं उहे आहिनि, पर जेके आहिनि उन जो तइदाद जेको आहे सो क्वांटिटी जेको आहे सो घटि आहे। ऐं उहे पेशनेट आहिनि जेके काफ़ी अॻियां वाक़ई करण बि चाहिनि था, ऐं प्लस उहे ॿाहिरि मुल्क बि वञनि था। ईअं कोन्हे त जेको आहे सो हितां एजुकेशन हासिल करे। इवन मां पंहिंजी फैमिली में बि जेको आहे सो एग्ज़ाम्पल कोट कंदसि, 2 स्टूडेंट्स जेके आहिनि से 2 कज़न जा जेके आहिनि से चिल्ड्रन आहिनि, उहे हींअर ऑस्ट्रेलिया जेके से विया आहिनि, A लेवल करे डायरेक्ट ऑस्ट्रेलिया ॿाहिरि, छो त बिकॉज उहे एॾा पेशनेट आहिनि, दे वांट टू डू समथिंग डिफरेंट। सही सही। अब उहो डिफरेंट रीज़न्स आहिनि, या उहे पेशनेट मुल्क जे हालातुनि खे ॾिसी करे थिया आहिनि, या वाक़ई उन्हनि में को अहिड़ो जोश जज़्बो आहे जेको उहो अचीव करणु था चाहिनि। त इन हिसाब सां थोरो हर कंहिंजो जेको आहे सो ड्रीम या टारगेट जेको आहे सो रखियलु आहे, उहो थोरो सो जेको आहे सो डिफरेंट आहे। अच्छा, प्लस हिकु ॿी शइ जेका मूंखे जंहिंजी ईअं लॻंदो आहे त किथे खोट आहे, ऐं उहा हा पहिरीं बि मिसिंग हुई। करियर काउंसलिंग जो असां वटि हमेशह कॾहिं बि को कॉन्सेप्ट रहियो कोन। असांखे त फलां जो ॿारु हे पियो थिए त फलां असांजो फादर आहे उनजो शौक़ु आहे, या मदर आहे उनजी शौक़ु आहे, या हिनखे ॾिसी छॾियो। करियर काउंसलिंग एक्चुअली असां वटि पहिरीं बि कोन हुई, बट हाणे मूंखे लॻे थो हाणे त असांखे बिल्कुलु ई ख़बर न आहे, बिकॉज़ हाणे जेको असां फ़ैसिलो, पहिरीं इन शइ जी खोट हुई त पाण उहो ॿारु फ़ैसिलो कोन करे सघंदो, हाणे उहो ॿारु एतिरो मेच्योर अर्ली एज में ई थी थो वञे त उहो फ़ैसिलो करे थो वञे, बट उन फ़ैसिले तां ॾाढो जल्दी शिफ्ट बि थी थो वञे। इन करियर काउंसलिंग खे तव्हां केतिरो ॾिसो था त असां वटि केतिरी कमी आहे, ऐं छा तव्हांखे लॻे थो त किथे इन शइ ते का कमु थी रहियो आहे? जी जी बिल्कुलु, तव्हां इहो जेको आहे तमामु ज़बरदस्त जेको आहे सो क्वेश्चन कयो आहे। करियर काउंसलिंग जो जेको आहे सो ॾाढो पार्ट आहे। काफ़ी माण्हुनि खे जेको आहे सो अञा ख़बर नथी हुजे त अॻियां जेको आहे सो छा करिणो आहे, पर कुझु माण्हू जेके हाणे दौर सां गॾु उन्हनि जेको आहे सो ठाहे छॾियो आहे, टारगेट ठाहे छॾियो आहे त असांखे ही शइ करणी आहे, या हेॾां जेको आहे सो वञिणो आहे। ॿी शइ जेका असां तव्हांजी आहे त के ॿार जेके आहिनि का शइ अचीव करणु चाहिनि था, पर कुझु रुकावटूं अचनि थियूं, प्रॉब्लम्स अचनि था, हिंड्रेंसिस अचनि था, त बैकअप थी था वञनि। उहो इन ई करे जो उन्हनि खे सपोर्ट न आहे, के जेको आहे सो सीनियर जो हथु न आहे उनखे सपोर्ट करण जे लाइ, त उहो जेको डिसाइड करे थो लाइफ में नथो अचे, चलो ठीकु आहे छॾ, वरी ॿी का शइ करियूं था, वरी हुनमें सक्सेस नथो थिए, चलो ठीकु आहे वरी ॿी का शइ करियूं था। त इहा शइ जेका असां काफ़ी जेको मिसिंग आहे, डीमोटिवेट फैक्टर जेको आहे सो काफ़ी हाई लेवल ते आहे। बिल्कुलु आहे, छो उहो इन ई करे आहे जो तव्हांखे काउंसलर तव्हां वटि न आहे।
ॿी शइ कैरियर काउंसलिंग में बेहद तमामु घणो जेको आहे सो वर्क थिए पियो। ओवरसीज़ कंट्रीज़ में बि जेको आहे सो उन ते काफ़ी कैपेसिटी बिल्डिंग ते ॾाढो वर्क थिए थो, इवन यूनिवर्सिटी लेवल ते। ऐं हिते बि जेको आहे सो कमु स्टार्ट थी चुको आहे। काफ़ी अहिड़ियूं जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या ट्रेनिंग्स जेके आहिनि से कैरियर काउंसलिंग ते बि जेको आहे सो कंडक्ट थी रहियूं आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। जीअं मां जीअं इंटरव्यू जीअं छो त ऑर्गेनाइज़ेशन्स में कमु थो करियां, इंटरव्यूज़ जेके आहिनि से कंडक्ट था करियूं। लिटरली अहिड़ा ॿार अचनि था जेके ख़बर ई कोन थी हुजे, HR जी जॉब थी हुजे, मार्केटिंग पिया अप्लाई कनि, मार्केटिंग जी हुजे, फाइनेंस में पिया अप्लाई कनि, त उन्हनि खे ख़बर ई न आहे त जेको आहे सो छा करिणो आहे। त इन ई बेसिस सां काफ़ी जेके आहिनि से ऑर्गेनाइज़ेशन्स हाणे एक्टिवली उन चीज़ खे ॾिसनि पियूं। ट्रेनिंग्स जेके अचनि थियूं, ट्रेनिंग्स वञी यूनिवर्सिटी सां कोलाबोरेशन करे उन्हनि ते करनि थियूं ऐं डिफरेंट एलिमेंट्स ते जेको आहे सो ॻाल्हाइनि थियूं, स्पेशली जेको आहे सो कैरियर काउंसलिंग। सही सही। ऐं आई गेस सही तरीक़ो बि असांजी जेका यंग जनरेशन आहे उनखे सही जेको तरीक़ो बि आहे उहो इहो ई आहे त असां उन्हनि खे ग्रास रूट ते असां इहो ॿुधाए छॾियूं त उन्हनि खे करिणो छा आहे। असां वटि छा नॉर्मली मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त असां जॾहिं ॿारु नंढो हूंदो आहे, ॿारु कुझु करे रहियो हूंदो आहे, अगरि हुनजो बॉल में इंट्रस्ट घणो हूंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि जी फुटबॉलर थींदो। अगरि उनजो ॿिए कंहिं खिलौना तोड़ण में ऐं जोड़ण में हूंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि इंजीनियर थींदो। डॉक्टरी जे तरफ़ जेके अचो था ऐं उन तरफ़ अगरि अहिड़ी का एक्टिविटी उहो करे रहियो हूंदो आहे, उन्हनि टॉयज़ सां खेॾी रहियो हूंदो आहे। सो हीअ मूंखे लॻे थो हिन में जॾहिं तव्हां करियर काउंसलिंग जी ॻाल्हि कयो था, असां उन टाइम ते ॾिसूं था जंहिं टाइम ते ॿारु आहिस्ता आहिस्ता मेच्योर एज जी तरफ़ वधी रहियो हूंदो आहे। बट आई गेस ॿारु त पंहिंजी उन्हनि यंग हैबिट्स में ॿुधाए छॾींदो आहे त उनजो इंट्रस्ट कंहिं तरफ़ आहे। हिते पेरेंटिंग जो बि रोल हिकु ॾाढो स्ट्रॉन्ग रोल आहे जेको असां मिस कयूं पिया। पहिरीं त वरी बि ठीकु आहे, जेके ॿ पार्टनर्स आहिनि उन्हनि मां हिकु वर्किंग हूंदो त ॿियो घर में हूंदो। हाणे छो त ॿई पार्टनर्स वर्किंग आहिनि त शायदि ॿारनि खे असां यंग एज में बि सम्झी नथा सघूं। ऐं अगरि तव्हांखे उन्हनि जो सही रस्तो ऐं विदाउट वेस्टेज ऑफ टाइम तव्हांखे उन्हनि खे सही ट्रैक ॾेखारिणो आहे त पोइ त ज़ीरो खां ॾिसणो पवंदो। तो कंहिं शइ में इंट्रस्ट रखे थो, छा शइ ईज़ीली सम्झे थो ऐं पोइ अॻियां अची हुनखे छा वणे थो छा नथो वणे। तव्हांखे छा थो लॻे त केतिरो स्ट्रॉन्ग रोल हिते पेरेंटिंग जो थिए थो? छो त जीअं पहिरीं मां चयो अॼुकल्ह जा जेके आहिनि से ॿार आहिनि न उहे पेरेंट्स खां वधीक जेको आहे सो सुपीरियर सम्झनि था। उहे चवनि था असां जेको आहे सो डिसाइड करे चुका आहियूं, उहो जेको आहे सो फाइनल आहे। हा तव्हांजी ॻाल्हि सही आहे। पेरेंट्स जीअं तव्हां हिकिड़ो तमामु सुठो एग्ज़ाम्पल ॾिनो, बाय लुकिंग एट द एक्टिविटीज़ तव्हां आइडेंटिफाई करे सघो था त हुन माण्हू जो कंहिंमें जेको आहे सो इंट्रस्ट आहे। बट अगेन विद द पैसेज ऑफ द टाइम उहो चेंज बि जेको आहे सो थिए थो। हर को ॿार ज़रूरी न आहे त उहा शइ असां उन्हनि खे उहो पैथवे नथा ॾियूं न। मसइलो इहो बि आहे असां उन्हनि खे ॿियनि एक्टिविटीज़ में उहे छॾाए ॿियनि एक्टिविटीज़ में लॻाए था छॾियूं। आई गेस इते बि असां ॿारनि जो जेको असां हिकिड़ो जॾहिं तव्हां का बि बिल्डिंग कंस्ट्रक्ट कंदा आहियो त अगरि तव्हां बेस में तव्हां हिकु शइ हणो, पोइ अॻियां हली तव्हां सोचो न जी हे हीअं सुठो न लॻंदो, चलो हे तरह करे छॾियो, पोइ अञा सुठो न लॻो, चलो ठीकु आहे हिन ॿार खे हिन में विझी था छॾियो। त आई गेस हिते बि सोशल हिकु रिस्पॉन्सिबिलिटी बि प्लस पेरेंट्स जी बि हिकु रिस्पॉन्सिबिलिटी आहे त जेका उनखे शइ वणे थी उन ई तरफ़ उनखे मोकिलिजे, न ई उनखे फलां शयुनि में लॻाए छॾिजे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। जंहिंमें ॿार जो जीअं इंट्रस्ट आहे उन ई में ई जेको आहे सो उनखे अॻियां वधाइणु खपे। जीअं तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी इंडियन मूवीज़ वग़ैरह में बि हिकिड़ी का मूवी शायदि थ्री जैसे तारे ज़मीन पे ईअं कुझु उनमें इहो आहे त जेको आहे सो तव्हां ॾिसो था ॿार में जेको आहे सो छा करण जी जेको आहे सो कैपेसिटी आहे, उहो रूल अप्लाई करे थो नॉर्मल ॿारनि से ऐं जेको आहे सो ॿारनि से। उन जी तव्हां स्ट्रेंथ्स पकड़ियो त उन जी वधीक इंट्रस्ट ऐं इंट्रस्ट कंहिं में आहे, उन जी बेसिस ते जेको आहे सो तव्हां उनखे रिलेटेड को करियो त हा तव्हां उहो करियो। अगेन पेरेंट्स उनखे सपोर्ट कनि बिल्कुलु इन टर्म्स ऑफ मॉरल सपोर्ट, इन टर्म्स ऑफ फाइनेंशियल सपोर्ट, जेके बि सपोर्ट थी सघे थी उहा कनि। उनखां पोइ अॼुकल्ह पेरेंट्स में इहो फैक्टर जेको आहे सो इनबिल्ट थी वियो आहे त असां हुनजे अगेंस्ट करणु चाहियूं, हू अॻियां न वधई, ज़िंदगी भर वरी असांखे पियो जेको आहे सो चवे त बाबा मां तव्हांजे करे तव्हांजे करे थियो आहे, मुंहिंजो इंट्रस्ट ॿी शइ में हो। त इहे शयूं थियनि थियूं त इन ई करे बि पेरेंट्स चवनि था चलो ठीकु आहे जीअं तव्हांखे डिसाइड करिणो आहे तव्हां करियो, असां सपोर्ट कयूं। केॾो ॾुखियो दौर थी वियो आहे न, हर शइ खां माण्हू ॾिठो। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं वापसि अची कुझु ॾाढी ख़ूबसूरत शयूं आहिनि रिलेटेड टू एजुकेशन ऐं रिलेटेड टू द टीचर्स जेके इंशाल्लाह असां शामिलु कंदासीं। कुझु गाना बि प्रोग्राम में शामिलु कंदासीं। उन्हनि सभिनी शयुनि खां पहिरीं वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ।
सिकत मिड़ोई सूर, सिकत मिड़ोई सूर, पर सूर बिसर जा सिकमा। सतुर सिक विञायो मूंखे माठ न चे मूर। दाहूं दर्द फिरा कजूं ॾेह बुझन पियूं दूर। हमल ही कहिड़ो कलूर जो साजन सुणे की मकी। पेर खे रोकजे मगर नेण जो छा कजे। पेर खे रोकजे मगर नेण जो छा कजे। पेर खे रोकजे मगर नेण जो छा कजे। चुगली हण का प्यार ते, चुगली हण का प्यार ते, लुड़कन जो छा कजे। पेर खे रोकजे मगर नेण जो छा कजे। नेण जो छा कजे अला नेण जो छा कजे। साम्हूं अचे पियो धड़कण लगी अॻु। तूं साम्हूं अचे पियो धड़कण लगी अॻु। तूं साम्हूं अचे पियो धड़कण लगी अॻु। नज़रूं त फेरियां, नज़रूं त फेरियां, नज़रूं त फेरियां मगर जज़्बन जो छा कजे। चुगली हण का प्यार ते, चुगली हण का प्यार ते, लुड़कन जो छा कजे। पेर खे रोकजे मगर नेड़न जो छा कजे। नेड़न जो छा कजे अला नेड़न जो छा कजे। बंद मां छुटी तो बेक़ैद में पवां। एक बंद मां छुटी तो बेक़ैद में पवां। एक बंद मां छुटी तो बेक़ैद में पवां। जंजीर तोड़िया, जंजीर तोड़िया, जंजीर तोड़िया मगर जुल्फन जो छा कजे। चुगली हण का प्यार ते, चुगली हण का प्यार ते, लुड़कन जो छा कजे। पेर खे रोकजे मगर नेड़न जो छा कजे। नेड़न जो छा कजे अला नेड़न जो छा कजे। अहिड़ी हवा खुले नथी रत तांगीअ ते वरे। अहिड़ी हवा खुले नथी रत तांगीअ ते वरे। अहिड़ी हवा खुले नथी रत तांगीअ ते वरे।
तारियुनि समूडियां तारियुनि समूडियां तारियुनि समूडियां मगर पंहिंजनि जो छा कजे चुगली हण था प्यार ते चुगली हण था प्यार ते लुड़कल जो छा कजे पेरनि खे रोकजे मगर नेड़नि जो छा कजे नेड़नि जो छा कजे अला नेड़नि जो छा कजे खामोश तो रहा मगर लाश त कॾहिं कॾहिं खामोश तो रहा मगर लाश त कॾहिं कॾहिं खामोश तो रहा मगर लाश त कॾहिं कॾहिं दिल ते वधे गुबार त उधमन जो छा कजे दिल ते वधे गुबार त उधमन जो छा कजे चुगली हण था प्यार ते चुगली हण था प्यार ते लुड़कण जो छा कजे पेरनि खे रोकजे मगर नेड़नि जो छा कजे पेरनि खे रोकजे मगर नेड़नि जो छा कजे चुगली हण था प्यार ते चुगली हण था प्यार ते लुड़कनि जो छा कजे पेरनि खे रोकजे मगर नेड़नि जो छा कजे नेड़नि जो छा कजे अला नेड़नि जो छा कजे ज़बरदस्त ज़बरदस्त एंड वेलकम बैक ऐं ॾाढो ख़ूबसूरत गानो असां इंटरप्ट न कयो हुई प्रैक्टिस थी रही हुई इनखे फौरन ई सां नाज़रीन ताईं पहुचाइजे माशाल्लाह भई ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा जी रमेश साहब तव्हांजी तरफ़ ईंदमि ऐं केतिरो मौसीक़ी सां लॻाओ मौसीक़ी सां सही सही ॿुधायां त एॾो घणो बि न आहे पर जॾहिं ॿुधंदा आहियूं जेको आहे सो दिलि खे ॾाढो सुकून जेको आहे सो ईंदो आहे स्पेशली अहिड़ा जे सिंगर ज़बरदस्त सिंगर जेके आहिनि से असांजे अॻियां जेको आहे सो ॻाइनि था त दिलि जेको आहे सो ख़ुशि थींदी आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं वाक़ई में म्यूज़िक आई गेस अहिड़ी शइ आहे अगरि तव्हांजो इंट्रस्ट न बि आहे पर जॾहिं तव्हां ॿुधंदा आहियो त तव्हांजो इंट्रस्ट डेवलप थी वेंदो आहे सो म्यूज़िक हिकु अहिड़ी शइ आहे अच्छा पर तव्हांजी फील्ड जी तरफ़ अचूं था जंहिंमें तव्हांजो इंट्रस्ट आहे म्यूज़िक जो बि आहे बिल्कुलु जेकॾहिं मां ईंदे वेंदे ड्राइव कंदो आहियां त सभिनी खां पहिरीं जेको आहे सो गाॾी स्टार्ट करण खां पोइ ॿियो जेको आहे सो त म्यूज़िक ते हूंदो आहे त उहा ॿी ॻाल्हि आहे त इंडियन सॉन्ग्स जेके आहिनि से वधीक हूंदा आहिनि चार्मिंग हूंदा आहिनि त उहो प्लेज़ेंट हूंदा आहिनि त उहो वधीक ॿुधण ते शौक़ु थींदो आहे बाक़ी म्यूज़िक सां त लॻाव आहे ईंदे वेंदे में रुॻो आहे सो स्टॉप कंदा थी पोइ बाद में गाॾी जेको आहे सो बाद में जेको आहे सो बंदि करे पहिरीं मां जेको आहे सो उनखे कंदा आहियूं सही सही अच्छा पर एजुकेशन जे बारे में ज़रूरु कुझु ॻाल्हियूं जेको मां शामिलु करणु चाहींदमि तव्हां पाण एजुकेशन हासिलु कई हींअर ॿियनि खे तव्हां ज़ाहिर हेल्प आउट करे रहिया आहियो चाहे उहो टीचर जे रूप में ट्रेनर जे रूप में मेंटोर जे रूप में तव्हां ॿियनि खे ट्रेन करे रहिया आहियो कहिड़ा उहे चैलेंजिस आहिनि जेके तव्हांखे लॻे थो त हिन वक़्त ताईं असां जेके तव्हांजे टाइम में हुआ ऐं हिन वक़्त ताईं असां उन्हनि खे ओवरकम न करे सघिया आहियूं जेकॾहिं चैलेंजिस तव्हां ॿुधाईंदा छा त एडवांटेजिस बि आहिनि ऐं चैलेंजिस बि जेके आहिनि हर शइ जा जेके आहिनि से हूंदा आहिनि सभिनी खां पहिरीं जेको आहे सो चैलेंज इहो आहे त तव्हां कंहिंखे अॼुकल्ह जे ज़माने में एज़ ए ट्रेनर एज़ ए मेंटोर एज़ ए एजुकेशनिस्ट तव्हां जेको आहे सो फोर्स नथा करे सघो अॻे जेको आहे सो ईअं हूंदो त तव्हां टीचर्स जेके आहिनि से एज़ ए कंसीडर चवंदा हूंदा उहे पेरेंट्स आहिनि तव्हांजा अॼुकल्ह ताईं जेको आहे सो इहो ई आहे त जेको आहे सो पहिरियों घरु तव्हांजो उहो घरु आहे जंहिंमें तव्हां रहो था सेकेंड घरु उहो आहे जिते तव्हां जेको आहे सो एजुकेशन था हासिलु करियो त उहे टीचर बि तव्हांखे जेके आहिनि से वॾे भाउ वांगुरु वॾी भेणुनि वांगुरु ऐं पेरेंट्स वांगुरु जेके हूंदा आहिनि त उन्हनि जी जेको आहे सो छा चवंदा आहिनि से कुझु ग़लति बि चवंदा हुआ या डांटंदा हुआ तॾहिं बि जेको आहे सो एॾो बुरो न लॻंदो हो चलो ठीकु आहे जेको आहे कमु न कयो न अॻे ईअं हूंदो होमवर्क न करे ईंदा हुआ त टीचर केॾा जेके आहिनि से हूंदा हुआ इवन गुस्सो बि कंदा हुआ
चवंदा हुआ तॾहिं बि जेको आहे सो स्टूडेंट्स कुझु चवंदा न हुआ। अॼुकल्ह जो दौर ड्रस्टिकली जेको आहे सो चेंज थी वियो आहे। जेकॾहिं ग़लती सां बि कंहिं टीचर स्टूडेंट ते अॼुकल्ह जे ज़माने में चयो त उनजी कंप्लेंट डायरेक्टली जेको आहे सो स्कूल आहे त प्रिंसिपल में हली हा। वेंदी, कॉलेज यूनिवर्सिटी में उते डायरेक्टर खे हली वेंदी, ऐं जेकॾहिं तव्हां यूनिवर्सिटी लेवल ते त प्रोग्राम मैनेजर या जो बि हेड हूंदो आहे हा। उनखे फॉरन जेको आहे सो हली थी वञे, ऐं उनजी बेसिस ते पोइ टीचर्स जी एवल्यूशन थी थी। अॻे भले तव्हांखे यादि आहे का टीचर जी बि एवल्यूशन या फीडबैक फॉर्म हूंदा हुआ न? असां त कॾहिं कोन ॿुधा हुआ त टीचर जे बारे में स्टूडेंट खां पुछियो वेंदो त बाबा ही टीचर कीअं आहे, टाइम ते पहुचे थो नथो पहुचे, पढ़ाए कीअं थो, एटीट्यूड कीअं आहे, सभु कुझु आहे। अॻे बिल्कुलु न हूंदो। दिस इज़ वन ऑफ द बिगेस्ट चैलेंज त अॼुकल्ह जेको आहे सो टीचर जी बि एवल्यूशन थी थिए, बाक़ी उहो टीचर बि उन क्राइटेरिया में फॉल थिए थो या नथो थिए। सही। हाउ ही डील विद द स्टूडेंट्स, जेको आहे सो मेल फीमेल्स जेके आहिनि से उन्हनि स्टूडेंट सां कीअं थो हले, टाइम ते अचे थो नथो अचे। ऐं इवन काफ़ी यूनिवर्सिटीज़ में जेकॾहिं मां ॾिठो वञे, मां मुंहिंजे ख़्याल में 7 to 8 years थी विया आहिनि टीचिंग कंदे, त उन ई दौरान बि जेको आहे सो ईअं आहे त अॻे इहो सिस्टम कोन हूंदो, हाणे इहो सिस्टम आहे न। मां बिल्कुलु पंहिंजे साम्हूं अहिड़ा टीचर ॾिठा आहिनि जेके जेको आहे सो यूनिवर्सिटी जेको आहे सो बाय बाय कयो आहे बेस्ड ऑन द फीडबैक रिसीव फ्रॉम द स्टूडेंट्स। सो इहे जेके आहिनि से चैलेंजिस आहिनि। बाक़ी जेके आहिनि से अपॉर्चुनिटी, जेके एडवांटेज ॾिठो वञे त काफ़ी अॼुकल्ह फ्रेंडली इन्वायरमेंट आहे। अॻे हिकिड़ो दौरु हूंदो स्ट्रिक्टनेस जो, ऐं हुनजो बाबा टीचर चई छॾियो त लो ते लकीर आहे। हाणे जेको आहे सो उहो कोन्हे, आई हिकिड़ो फ्रेंडशिप जेको आहे सो माहौल आहे। इवन अॼुकल्ह त एॾो जदीद दौरु अची वियो आहे, व्हाट्सअप ग्रुप ठही था वञनि, टीचर्स स्टूडेंट्स जा ग्रुप अची था वञनि। एडवांटेज, अॻे इहे कम्युनिकेशन गैप केॾो हूंदो। अगेन कमिंग टू ए क्वेश्चन, चैलेंजिस, ही सभु चैलेंजिस आहिनि। अॻे कम्युनिकेशन गैप हूंदो, माण्हुनि खे कुझु पुछणो आहे एग्ज़ाम खां अॻु, तॾहिं बि स्टूडेंट्स जेके आहिनि से कॉन्टेक्ट नथा करे सघनि टीचर खे। हाणे जेको आहे सो राति जो 2 थी आहिनि, 3 थी आहिनि, रुॻो व्हाट्सअप ते मैसेज कर, सर हिन में हीअ कंफ्यूजन आहे, हिनखे जेको आहे सो ॿुधाइजो। उहो ॿुधाए वरी। अॼुकल्ह इमोशन्स अहिड़ा हार्ट शेप इमोशन्स अचनि था वञनि, त इहे काफ़ी शयूं जेके आहिनि से इमोशन्स जी लैंग्वेज चेंज थी वई आहे अॼुकल्ह। लैंग्वेज चेंज थी वई आहे। ॾाढो अजीब लॻे थो त स्टूडेंट्स जे तरफ़ां हार्ट शेप अचनि था, त माना उहो ॾाढो दौरु जेको आहे सो चेंज थी वियो आहे। त माना इहे शयूं आहिनि त जेके चैलेंजिस बि आहिनि त पंहिंजी जॻह ते कुझु एडवांटेजिस बि आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं तव्हां जंहिं माहौल जी ॻाल्हि कई, हिकु फ्रेंडली माहौल में अॼुकल्ह असांखे स्टूडेंट्स ऐं जेको टीचर जो रिश्तो आहे उहो नज़र अचे थो। अच्छा, हिकु शइ जेका असां वटि हाणे शायदि काफ़ियुनि जॻहुनि ते उनखे ओवरकम कयो बि वियो आहे, उन चैलेंज खे तव्हां कीअं ॾिसंदो? त असां वटि पहिरीं ट्रेन द ट्रेनर जो कॉन्सेप्ट न हूंदो। इट वॉज़ लाइक त को बि माण्हू आहे जंहिं पंहिंजी एजुकेशन कंप्लीट करे छॾी आहे, उहो ट्रेनर आहे। ट्रेन द ट्रेनर जे इन्वॉल्व थियण खां पोइ कहिड़ियूं चेंजिस आहिनि जेके तव्हां ॾिठो आहे? बिल्कुलु चेंजिस आहिनि। अॻे तव्हांजी ॻाल्हि सही आहे त जेको कंहिं मास्टर कयो उहो जेको आहे ट्रेनर थी थो वञे। हाणे त स्पेसिफिकली इन जा कोर्सिस आहिनि अलॻि सां, जेको आहे सो ऑनलाइन कोर्सिस बि आहिनि, ऐं प्लस जेको आहे सो फिज़िकल कुझु प्लेसिस आहिनि, उते जेके आहिनि से कोर्सिस जेके आहिनि से पढ़ाया वञनि था, ट्रेनिंग जेको आहे सो कराई थी वञे। हाणे उहो कॉन्सेप्ट न आहे त जेको आहे सो XYZ जेको बि आहे ट्रेनिंग करे। इवन मां आई थिंक 2 years बैक जॾहिं हिकिड़ो ट्रेनर आयो हो असांजी ऑर्गेनाइज़ेशन्स में, त उहो ट्रेनिंग कराइणु आयो हो, ऐं जॾहिं उनखे डेप्थ में ॾिठो वियो त बाबा हू त माना ट्रेनिंग जा या कोर्सिस ई कोन्हे कयल, प्रोग्राम्स ई कोन्हे कयल, ऐं ईअं ई जेको आहे सो ट्रेनिंग्स थो करे। 2 days जी ट्रेनिंग हुई ऐं ॾाढा नेगेटिव फीडबैक हुआ। छो त ट्रेनिंग ऐं टीचिंग जेको आहे सो इहो आसान न आहे। तव्हां एज़ ए टीचर, मां बि इवन काफ़ी ॾिठा आहिनि त सिर्फ़ु पढ़ाए करे, स्लाइड्स ॾेखारे करे जेको आहे सो अॻियां तव्हां पेश करियो, इहो त हर को करे सघे थो। हिन मां कंहिंखे बि चवां उहो जेको आहे सो स्लाइड ॾिसी जेके इंग्लिश अचे थो त उहो करे ईंदो। ट्रेनिंग एंड द टीचिंग इज़ द आर्ट। उहो तव्हांखे अचणु खपे, बिकॉज़ तव्हां उहो कन्विंसिंग पावर तव्हांखे हुजणु खपे। इंटरेक्टिव सेशन्स जेके आहिनि से हुजणु खपनि, उहे जेके आहिनि से ज़रूरी आहिनि। ट्रेन द ट्रेनर में ईअं त जीअं मां बि कोर्सिस कया आहिनि ऑनलाइन जा, गूगल सॉफ्ट स्किल्स से ट्रेनिंग कया आहिनि, लास्ट ईयर बि कयो उन ते कम्युनिकेशन स्किल ते, लीडरशिप स्किल्स ते, उहे सभु ट्रेनिंग्स या कोर्सिस कंप्लीट थियल आहिनि। उनखां पोइ तव्हां उहे सम्झो था कुझु नॉर्मल शयूं जेके ट्रिक्स आहिनि उहे ट्रेनिंग मां कवर अप थियनि थियूं। हाणे तव्हां ॾिसो था ट्रेनिंग तव्हां करियो पिया, 30 जेके आहिनि से ट्रेनी वेठा आहिनि, 1-2 जेके आहिनि से मोबाइल पिया यूज़ कनि। उन जो मतिलबु इहो आहे त तव्हां एज़ अ गुड ट्रेनर हू जज करे वठिणो त यार आई एम लेकिंग समवेयर, किथे न किथे जेका असां घटिताई आहे, या त मुंहिंजे सेशन में कमी आहे या ॿियो कुझु आहे। माण्हू पाण में ॻाल्हाइनि वेठा, गॉसिप पिया कनि या मोबाइल फ़ोन पिया यूज़ कनि,
त एज़ अ गुड ट्रेनर उहो पकड़े वेंदो। हा त इहे शयूं जेके आहिनि से बग़ैर जेको आहे सो मास्टर या ॿियो कुझु करे जेको आहे सो ट्रेनिंग नथो करे सघे। न बिल्कुलु त इहे बिल्कुलु स्किल्स ऐं कैपेबिलिटीज़ ऐं एबिलिटीज़ जेके आहिनि से इहे जेको आहे सो प्रॉपर हा कोर्सिस खां पोइ ई तव्हांखे जेको पोइ आहे ई सो अचो। तव्हांखे बिल्कुलु बिल्कुलु पोइ ई मिलनि थियूं। ऐं वाकई में तव्हांजी ॻाल्हि कई त पढ़ाए त केर बि वञे थो, पर डिलीवर केतिरो थो थिए इहो हिकु सही टीचर या सही ट्रेनर खे ई ख़बर हूंदी। अच्छा, हे जल्दी सां वक़्तु आहे ब्रेक जो नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सूलियते मंसूर चढ़ाए सूलियते मंसूर चढ़ाए एनल हक कलाम मौला एनल हक कलाम जय दिल पीता जय दिल पीता जय दिल पीता इश्क ता जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जय दिल पीता जय दिल पीता जय दिल पीता इश्क ता जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम मौला को मौजूद सदा मौजूद आदि हमको मौजूद सदा मौजूद हक मौजूद हक मौजूद। मस्ती दे विच मोह जो मिलिया 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 हस्ती हो हराम मौला हस्ती हो हराम जय दिल पीता जय दिल पीता जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम सा दिल मस्तो मस्त मुदाम औला हक मौजूद सदा मौजूद आदि हक मौजूद सदा मौजूद। तरसैया दे सवे सिपाही तरसैया दे सवे सिपाही तरसैया दे सवे सिपाही सचल खास गुलाम मौला सचल खास गुलाम सचल खास गुलाम मौला सचल खास गुलाम जय दिल पीता जय दिल पीता जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम सा दिल मस्तो मस्त मुदाम। पंचतन पाक हिमायत मेरी पंचतन पाक हिमायत मेरी
पंचन पाके हिमायत मेरी, पंचन पाके हिमायत मेरी, हसन हुसैन इमाम, मौला हसन हुसैन इमाम। जय दिल पीता, जय दिल पीता, जय दिल पीता, इश्क का जाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम। मौला हक मौजूद सदा मौजूद, आदि हक मौजूद सदा मौजूद, मौला हक मौजूद सदा मौजूद, आदि हक मौजूद सदा मौजूद। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, मौसीक़ी जो कई सारियूं सिन्फ़ूं आहिनि, कई सारियूं डायरेक्शन्स आहिनि, कई सारियूं फेज़िस आहिनि, पर आई गेस जेको असांजी कल्चर जेका सूफ़ी म्यूज़िक आहे न, उनजो चाम पंहिंजो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे सही साहब? बिल्कुलु, तव्हां कुझु ॻाल्हाइणु चाहियो था? माइक तव्हांखे ॾियूं था, ॿ माइक आहिनि असां तव्हांखे। न तव्हां सां था ॻाल्हायूं त असां कीअं न ॻाल्हायूं, तव्हां सां न ॻाल्हायूं त पोइ छो जीऊं, पोइ त जीअणीअ जायो आहे न। जीअणीअ जायो आहे। तव्हां ॻाल्हायो त पोइ त ॾाढो भलो थी वेंदो न असां। मां त ॻाल्हाए मुंहिंजो कम ई पैसा ई न जा वठंदी आहियां, पैसा इन जा थी वठां। जीअं तव्हां ॻाइण जा वठंदा आहियो न, असां ॻाल्हाइण जा पैसा वठंदा आहियूं। बसि त पोइ असां को महफ़िल करे अचूं प्रोग्राम, पोइ तव्हां सां ॻाल्हायूं अची, हाली त महिमान थी आया हुआसीं। हा न, जी, बिल्कुलु जी। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। महिरबानी ऐं जी, तव्हांजी, अलाह तव्हांखे आबाद रखंदो, अलाह कंदो, तव्हांजा बहितरीन आमीन। प्रोग्राम रहंदा, तव्हांखे मौला सिहत ॾींदो आमीन, ऐं सदाईं मुस्कुराईंदा रहो। महिरबानी। असांजे लाइ इहा ख़ुशी आहे, ही धरती चैनल ते ही प्रोग्राम हलंदा रहनि, ऐं असां जहिड़ा सिंगर कई लिकियल घर वेठल खे तव्हां घुरायो ऐं ही प्रोग्राम कंदा रहो, तव्हांजी महिरबानी। असां एक्चुअली इहो ई चाहियूं था त असां वटि माशाल्लाह सिंध जी जीअं ज़राअत जे हवाले सां ज़मीन सोन आहिनि, ईअं टैलेंट माशाल्लाह सिंध में, इनफैक्ट पाकिस्तान में, बिकॉज़ जे तव्हां पंजाब जे साइड सराइकी वारो जेको बेल्ट आहे, उते बि तव्हां ॾिसो तव्हांखे एतिरा ख़ूबसूरत आवाज़ूं तव्हांखे मिलंदियूं, एतिरा टैलेंटेड माण्हू मिलंदा। उन्हनि खे सही माण्हू ताईं उन्हनि जी आवाज़ पहुचाइणु, आई गेस इहा ई असां सभिनी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में मीडिया बख़ूबी हिन रिस्पॉन्सिबिलिटी खे निभाए रही आहे। तॾहिं हाणे तव्हां सम्झंदा हूंदो त हिन सां छो ज़ोर में आहियूं, त असां खोड़ सारा गाना तव्हां शामिलु करे वञूं, कंहिं तरीक़े सां टाइम खे ईअं मैनेज कयूं त तव्हांजा गाना, असां तव्हांजो जेको टैलेंट आहे, चवंदा आहिनि माण्हुनि जी सुञाणप हूंदी आहे, असां तव्हांजो टैलेंट माण्हुनि ताईं पहुचाए सघूं। ऐं दुआ आहे मुंहिंजी त जेतिरा माण्हू असां वटि, जेतिरो टैलेंट आहे, ओतिरी अपॉर्चुनिटीज़ बि असांखे मिलनि, ऐं सही इदारनि में सही जॻहियुनि ते उन्हनि जूं आवाज़ूं वञनि, ताकी जेको उन्हनि वटि टैलेंट आहे उहो टैलेंट तमामु माण्हुनि जी तरफ़ बि वञे ऐं उन्हनि जे साम्हूं बि अचे। अच्छा जी, रमेश साहब, जॾहिं तव्हां टैलेंट जी ॻाल्हि कयो था, ऐं उन सां गॾोगॾु जिथे असां टैलेंट जी ॻाल्हि कयूं था, टेक्नोलॉजी बि गॾोगॾु किथे न किथे अचे थी, बिकॉज़ असां जेतिरो टैलेंट आहे, चाहे आर्ट जे हवाले सां चइजे या एजुकेशन जे हवाले सां चइजे, जेतिरो टैलेंट असां वटि आहे, उन में टेक्नोलॉजी जी चाहींदे न चाहींदे इन्वॉल्वमेंट असांखे नज़र आई आहे। ऐं हीअं टेक्नोलॉजी ईअं असांजे ज़िंदगीअ में राज करे रही आहे, जो उन खां बिना ज़िंदा रहणु शायदि पॉसिबल न आहे। हाणे अगरि तव्हां नॉर्मल लाइफ जी ॻाल्हि कयो, टेक्नोलॉजी जो इन्वॉल्वमेंट एजुकेशन में इन ज़िंदगी जे या एजुकेशन जे एस्पेक्ट खे कीअं था ॾिसो तव्हां? बिल्कुलु सही आहे, ज़बरदस्त तव्हां जेको आहे सो टॉपिक छेड़ियो आहे। टेक्नोलॉजी जो ॾाढो काफ़ी इम्पोर्टेंट जेको आहे सो रोल आहे हिन ड्रेस्टिकली जेको आहे सो 21st सेंचुरी में। इवन अनलकी पाकिस्तान में अञा जेको आहे सो स्कोप घटि आहे, ॿाहिरिनि मुल्कनि में त बेहद जेको आहे सो टेक्नोलॉजी जेको आहे सो अॻिते आहे। अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन मां 8 खां 10 कंट्रीज़ जेको आहे सो घुमी चुको आहियां, उते टेक्नोलॉजी हर शइ में आहे। रिसेंटली मुंहिंजे ख़्याल में 2 months बैक जेको आहे सो मां जापान जो जेको आहे सो अपॉर्चुनिटी मूंखे मिली हुई, जापान मां वियुसि। उते माना टेक्नोलॉजी त फुल ऑफ एवरीथिंग, मतिलबु स्टार्टिंग फ्रॉम जेको आहे सो तव्हां हुते लैंड करियो था, तव्हां पंहिंजी जेको आहे इमिग्रेशन ख़ुदि सेल्फ करियो था, एयरपोर्ट खां ॿाहिरि निकिरो, हर शइ टेक्नोलॉजी बेस्ड आहे। इवन तव्हां काउंटर ते कैशियो सिस्टम न आहे हाणे, जी डायरेक्टली तव्हां जेको आहे सो कार्ड स्विप करियो, कार्ड स्विप करण जेकॾहिं कैश आहे त ॿियो साम्हूं वारो जेको आहे सो शॉपकीपर तव्हां कैश कोन वठंदो, कैश बि तव्हां मशीन में उते प्लेस करियो, हर शइ उनखां पोइ स्लिप ऑटोमेटिकली तव्हांखे जेको आहे सो मिली थी वञे। त मां चवण जो मतिलबु इन नंढी नंढी रोज़मर्रा जी ज़िंदगी में बि टेक्नोलॉजी एॾी एडवांस जेको आहे सो थी वई आहे। जी हिते अञा जेको आहे सो थोरो टाइम लॻंदो, पर काफ़ी हद ताईं जेको आहे सो काफ़ी शयूं जेके आहिनि से हिते थी चुकियूं आहिनि।
पर AI जो दौरु आहे, इंडियन बे इंतिहा जेको आहे सो तमामु टेक्नोलॉजी में जेको आहे सो अॻियां आहिनि। इवन USA या ॿिया जेतिरा बि कैनेडा वारा कंट्रीज़ आहिनि उहे उन्हनि खां हायर कनि था सर्विसिस, प्रोजेक्ट्स ॾियनि था, Yes. फ्रीलांसिंग कराइनि था। उहे जेके आहिनि से एॾी मार्केट उन्हनि खे जेको आहे सो कैप्चर थी वई आहे। प्लस उन्हनि खे ॿाहिरिनि कंट्रीज़ खे जेको आहे सो पाण एशियन कंट्रीज़ जेको आहे सो थोरी सी चीप थियूं पवनि एज़ हाँ। कम्पेयर टू दियर लोकल, छो त उन्हनि जी करेंसी जेको आहे सो काफ़ी हाई आहे हाँ, एज़ जी। कम्पेयर टू पाण जी कंट्री जे हिसाब सां। फ्रीलांसिंग हिते पाकिस्तान में बि अची वई आहे, पर अञा बि जेको आहे सो टाइम लॻंदो। एजुकेशन में टेक्नोलॉजी जेको आहे सो ॾाढो स्पीडअप थी वई आहे। अॼुकल्ह जेके बि शयूं आहिनि, इवन तव्हां रिमेंबर कंदा, इहो जेको आहे सो मेन स्कोप एजुकेशन, नॉट ओनली एजुकेशन, आई विल से इन एवरी सेक्टर। हेल्थ में तव्हां ॾिसो, हाँ ॿिया इंफ्रास्ट्रक्चर ॾिठो, सभिनी शयुनि में कोविड खां पोइ ड्रास्टिकली चेंज आहे। आयो आहे, ट्रू। कोविड में इहो कॉन्सेप्ट ई कोन हो का ऑनलाइन टीचिंग बि थी सघे थी। फिज़िकल जेको आहे सो वञिणो थो पवे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, बारिशूं हुजनि, कुझु बि हुजे, तव्हांखे फिज़िकली जेको आहे सो पहुचणो आहे। हाँ। स्कूल में, यूनिवर्सिटी में, जिते तव्हां जॉब था करियो उते आहे। हाणे जेको आहे सो सॼो सिस्टम चेंज थी वियो आहे। सॼी शइ जेको आहे सो ऑनलाइन जेको आहे सो तव्हां करे सघो था। इवन क्लासूं जे मिस थियूं थियनि ड्यू टू एनी रीज़न, जीअं इकबाल डे रिसेंटली गुज़रियो, जी उन टाइम ते ऑफ थी, हॉलीडे थी यूनिवर्सिटी, ऑनलाइन जी फैसिलिटी आहे, तव्हां क्लास ऑनलाइन कंडक्ट करो। ऑनलाइन कंडक्ट न तव्हां उहो कॾहिं सोचे ई नथा सघो। ये कोविड खां पोइ जेके आहिनि से ज़ाहिरी बात आहे, पेंडेमिक सिचुएशन हो, काफ़ी माण्हुनि जी डेथ बि थी वई, पर दुनिया खे उन 360 डिग्री चेंज बि करे छॾियो। ऐं बिल्कुलु प्लस हाणे उहा शइ तव्हां जेको आहे सो ईज़ीली जेको आहे सो करे सघंदा आहियो। ॾिठो वञे हेल्थ में टेक्नोलॉजी, अॻे वञो डॉक्टर इंतज़ारु करियो, वियो हाँ। 2 कलाक, डॉक्टर साहब जॾहिं अचनि उन खां पोइ जेको आहे सो सभु शयूं थियनि। हाणे अपॉइंटमेंटूं व्हाट्सअप ते आहिनि, व्हाट्सएप, इवन द सर्जरीज़। सर्जरीज़। मां रिसेंटली ॿुधो हिकु सर्जरी थी आहे जेका अगेन उन AI जे इन्वॉल्वमेंट सां उन डॉक्टर उन सॼो वीडियो कॉन्फ्रेंस ते ऐं जेको रोबोट हो उनखे उहो जेको आहे इंस्ट्रक्शन ॾिए पियो, ऐं डॉक्टर ॿियो किथे वेठो हो, सर्जरी उते थी रही हुई, ऐं मूंखे एक्ज़ैक्टली यादि न पियो अचे, पर इट वॉज़ अ मेजर सर्जरी, ऐं उहा थी आहे, डॉक्टर पाण उते मौजूदु न, उहो थी आहे, इहो एक्सपेरिमेंट थियो आहे, उहो कामयाबु सर्जरी हुई। सो ॾिसो टेक्नोलॉजी किथे वञी पहुती आहे। टेक्नोलॉजी बिल्कुलु ईअं आहे। रोबोटिक जो सिस्टम अनफॉर्चुनेटली अञा पाकिस्तान में न आयो। मूंखे अञा यादि आहे इवेंट जेको आहे सो 4-5 महीना अॻु, जॾहिं मुंहिंजी मदर इन लॉ, फादर इन लॉ कैनेडा ते विया, त उनजी जेको आहे सो धीउ उते रहे थी कैनेडा में। हिते तव्हां सिस्टम इहो आहे, पाकिस्तान में पाण त छोटू सिस्टम आहिनि, घर में जेके आहिनि से छोटू वेठा आहिनि, सभु कुझु आहिनि। त जेको आहे सो मुंहिंजी सिस्टर इन लॉ साली कॉल करे थी त मम्मी तव्हां अचो हिते, हिते बि छोटू असां रखिया आहिनि। मम्मी हैरान थी, कैनेडा में छोटू जेके आहिनि से किथां ईंदा? जेको आहे कैनेडा में असां ॿुधो आहे, ॿाहिरनि मुल्कनि में त कॉन्सेप्ट ई कोन्हे जेके आहिनि से इहे घर में रखण जा। जॾहिं वही इंटर थी ॾिठई, रोबोटिक वेठो आहे। So yes, इहो थी वियो आहे एक्चुअली। थी वियो आहे त बाबा हीउ जेको आहे असांजो छोटू जेको आहे सो इहो आहे, रोबोट सॼे घर जा कमु जेको आहे सो सफ़ाइयूं वग़ैरह सभु जेको आहे सो इहो थो करे। त चवण जो मतिलबु टेक्नोलॉजी नॉट ओनली इन द एजुकेशन सेक्टर, पर हर शइ में जेको आहे सो काफ़ी एडवांस जेको आहे सो थी चुको आहे। अच्छा, हिकु मूंखे यादि आहे, प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ वधूं पिया, पर मूंखे हिकु यादि आहे त हिकु जॻह ते मां हिकु लाइन पढ़ी हुई त जिथे टेक्नोलॉजी एतिरी ज़िंदगी खे आसान पई ठाहे, उते ई स्पेसिफिकली AI ओतिरो ई डेंजरस बि आहे। एज़ एन एजुकेशनिस्ट तव्हां कीअं था ॾिसो हिन ॻाल्हि खे? AI बिल्कुलु ज़ाहिरी ॻाल्हि पई, जीअं पाण पहिरीं मां बि चयो त जेको आहे हर शइ जा प्रॉन्स एंड कॉन्स आहिनि। कुझु माण्हू जेके आहिनि से प्रॉन्स साइड था वठनि था, कुझु जेको आहे सो कॉन्स था यूज़ कनि था। हाणे एॾी हर शइ अवेलेबल आहे पंहिंजे मोबाइल में, जेका बि जिते बि शइ खपे जेको आहे सो पाण ॾिसी सघूं था। रिसेंटली जेको आहे सो का हिकिड़ी शइ हुई त वाइफ चवे पई त को मसइलो कोन्हे न, गूगल वेठो आहे न, लिख गूगल ते, सभु शयूं जेको आहे सो अची वेंदियूं, ख़बर पइजी वेंदी हिन जूं छा जेके आहिनि से बेनिफिट्स आहिनि, छा जेके आहिनि से डिसएडवांटेजिस आहिनि। त एॾी डिपेंडेंसी आहे त उनखां जेको आहे सो पाण पॉज़िटिव वे में था खणूं। नेगेटिव वे में AI में ज़ाहिरी ॻाल्हि पई आहे, हिकिड़ी उहा शइ आहे त तव्हांजो ह्यूमन जेको आहे सो घटि यूज़ थो थिए। हर शइ तव्हां डिपेंडेंट थी चुका आहियो मोबाइल ते, टेक्नोलॉजी ते। पहिरीं जेको आहे सो तव्हां पाण थिंकिंग प्रोसेस कंदा हुआ, चवंदा आहिनि न प्रॉब्लम सॉल्विंग विद अ क्रिटिकल थिंकिंग। त उहा शइ जॾहिं तव्हां पाण कंदा हुआ त उनमां तव्हां लर्न बि कंदा हुआ, तव्हांखे नयूं नयूं शयूं बि ख़बर पवंदियूं हुयूं। हाणे त तव्हां ठक करे कुझु यूज़ ई नथा करियो, दिमाग़ सिर्फ़ु हिकिड़ी शइ ते जेको आहे अवेलेबल थी वञे। AI जो जीअं अॻे असाइनमेंट क्विज़िस वग़ैरह माण्हू पाण ॾिसी करे पोइ जेको आहे सो लिखंदा हुआ, कंदा हुआ, सम्झंदा हुआ। असाइनमेंट ॾियो, ठक 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 करे चैट GPT ओपन की, हल वाह
आंसर टू एवरी क्वेश्चन आंसर टू एवरी क्वेश्चन सबमिटेड त एडवांटेज सां गॾु जेके आहिनि से बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि जेको आहे सो डिसएडवांटेज वन ऑफ द बिगेस्ट फैक्टर त स्टूडेंट्स या पाण सॼी जेको आहे सो पब्लिक जेको आहे सो पंहिंजो दिमाग़ यूज़ करणु छॾे ॾिनो आहे तव्हां बसि हिकु डिपेंडेंसी आहे त ही शइ हिकिड़ी जेको आहे सो जी जी ॿी AI आहे जेको आहे सो या टेक्नोलॉजी आहे तव्हां को टाइमिंग न आहे हर ॿार जेको आहे सो अॼुकल्ह सॉरी टू से राति जो यंगस्टर जेको आहे सो अबव 15 इयर्स राति जो 1-2 ताईं वेठा मोबाइल यूज़ कनि डिफरेंट तरीक़े सां छा था कनि का ख़बर कोन थी पए पेरेंट्स वेचारा अनअवेयर आहिनि सुबुह जो 12-1 बजे ताईं उथनि था त उहा शइ सॼी जेको आहे सो तव्हां फिज़िकली जेको आहे सो पंहिंजी जेको आहे सो स्ट्रेंथ विञाए था त तव्हां मेंटली ऐं प्लस फिज़िकली एॾो डिपेंडेंट थी आहियो त तव्हां अॻियां हली माण्हू चवंदा हीअ शइ बीमारियूं छो वधियूं आहिनि वन ऑफ द बिगेस्ट फैक्टर तव्हांजी जेका सा टाइमिंग पाण अॻे ॿुधंदासीं अर्ली टू बेड अर्ली टू हाणे उहा शइ जेका आहे सा न आहे रही त माण्हू मेंटली ऐं प्लस फिज़िकली जेको आहे सो काफ़ी जेको आहे सो डिस्टर्ब थी वेंदा आहिनि त इहे कुझु जेके आहिनि से ड्रॉबैक्स आहिनि टेक्नोलॉजी AI जा जेके पाण खे अॼुकल्ह न चाहींदे फेस करणा पवनि था बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे ख़ैर जी जिथे जीअं तव्हां चयो त जिथे पॉज़िटिव एस्पेक्ट्स आहिनि उते नेगेटिव बि गॾु आहिनि ई बट अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असां नेगेटिविटी जी तरफ़ असां घणो असांजो रुझान हूंदो आहे ऐं घणो असां उन तरफ़ वेंदा आहियूं उन्हनि शयुनि खे अगरि पॉज़िटिवली यूज़ कयो वञे त उहे काफ़ी फ़ाइदेमंद बि आहिनि ऐं काफ़ियुनि जॻहियुनि ते तव्हांखे फ़ाइदो बि पहुचाए सघनि थियूं टाइम जी कंज़प्शन घटि आहे टाइम मैनेजमेंट जिथे असां हिकु वॾो टॉपिक आहे जंहिं ते प्रोग्राम में डिस्कशन असांजी रहिजी वई बट येस उहो बि तव्हांखे उन डिसेंसी जी तरफ़ बि अगरि तव्हां ॻाल्हायो त उन में बि तव्हां काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके टेक्नोलॉजी इस्तेमाल सां तव्हां सुठियूं करे सघो था तव्हां सही करे सघो था ऐं टाइमली करे सघो था अच्छा जी हिकु आख़िरी ॻाल्हि तव्हांजी मां प्रोग्राम में शामिलु करणु चाहींदमि हिकु ॾींहं जे लाइ जेकॾहिं तव्हांखे असांजी गवर्नेंस ॾाढो सुठो कमु करे रही आहे ॾाढो प्यारो कमु करे रही आहे त असां उन्हनि खे बिल्कुलु टारगेट न कंदासीं बट हिकु ॾींहं जे लाइ स्पेसिफिकली इन सिंध तव्हांखे एजुकेशन मिनिस्टर ठाहियो वञे सभिनी खां पहिरियों कमु छा कंदो ओहो हेॾो ॾुखियो क्वेश्चन छो था पुछो वेंदे जेको ईअं मिड़ी असांजो वेंदे का अहिड़ी ॻाल्हि ज़रूरु थी वञे जी छा सभिनी खां पहिरियों कमु एजुकेशन में छा कंदो सभिनी खां पहिरीं एजुकेशन में इहो सिस्टम कंदासीं त जेको आहे सो हिकिड़ो यूनिफॉर्मिटी जेको आहे सो हुजे अॼुकल्ह तव्हां ॾिठो हर यूनिवर्सिटी जो पंहिंजा तौर तरीक़ा आहिनि जेके आहिनि से कुझु जेके आहिनि से क्लासूं अलॻि नमूने सां कनि कुझु कोर्सिस जेके आहिनि से अलॻि पिया विझनि के ॿार जेके आहिनि से किथां पिया पढ़नि सभिनी खां पहिरीं जेको आहे सो इहो आहे त हिकिड़ी यूनिफॉर्मिटी हुजे स्कूल लेवल ते कॉलेज लेवल ते एंड यूनिवर्सिटी लेवल ते नंबर 2 जेकॾहिं मां एजुकेशन मिनिस्टर हुजां त सभिनी खां पहिरीं जेके टीचर्स अचनि था उन्हनि जी क्वालिफिकेशन्स चेक करियो उन्हनि जी ट्रेनिंग करियो केॾा एतिरा टीचर्स जेके आहिनि से स्कूल में कॉलेजिस में आहिनि जेके आहिनि से उन वटि प्रॉपर डिग्रियूं बि न आहिनि ऐं प्लस उहे जेके आहिनि से पढ़ाइनि पिया हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां टीचर्स जी जेको आहे क्वालिफिकेशन जज कजे उनखां पोइ जेको आहे सो उनजो ट्रेनिंग कराइजे त ट्रेनिंग्स जेको आहे सो छो त दे आर द वन हू आर एक्चुअली मेकिंग द फ्यूचर ऑफ अवर यंगस्टर अवर चिल्ड्रेन जेकॾहिं उन्हनि खे ई ख़बर न आहे उन्हनि खे पढ़ाइण में जेको आहे सो नथो अचे या उन्हनि जी एतिरी एजुकेशन ई न आहे त उहे ॿारनि ते जेको आहे सो छा महिनत कंदा तव्हां सिंपल सोचियो जेकॾहिं उहे स्कूलनि वारा या कॉलेजिस वारा ॿार ट्यूशन छो था वठनि ट्यूशन जी ज़रूरत छो आहे उहो इन ई करे आहे त या त स्कूलिंग में सिस्टम जेको आहे सो प्रॉपर न आहे या त जेको आहे सो किथे न किथे कमी आहे जंहिंजे करे ॿार कोचिंग था कनि कोचिंग जो रुझान जेको आहे सो बूम ते थी वियो आहे चाहे तव्हां कराची में चओ या तव्हां इंटीरियर सिंध में हलिया हर जॻह ते जेको आहे सो स्कूल खां पोइ ट्यूशन एतिरो बर्डन ॿारनि ते असां बि पढ़ी निकितासीं तव्हां पढ़ी निकिता असांजो ट्यूशन जो एॾो कॉन्सेप्ट ई न हो हाणे हर ॿार जेको आहे सो ज़रूरी आहे जेको आहे सो ट्यूशन जेको आहे सो वठे इहे कुझु जेके आहिनि से मेन जेके शयूं आहिनि इन्हनि ते जेको आहे सो फोकस जेको आहे सो मां कंदुसि जेकॾहिं तव्हांजी छा चवंदा आहिनि तव्हांजी ज़ुबान सची थी वञे अॻियां हली एजुकेशन मिनिस्टर जेकॾहिं छा सां ॿुधी रहिया हूंदा असां छा सां अहिड़ी का ॻाल्हि कोन कई असां त सिर्फ़ु फॉर एग्ज़ाम्पल जी ॻाल्हि कई ख़ैर जी थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ वॾी महिरबानी तव्हांजी बि असां गॾु हुजण जे लाइ ऐं पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजे नाज़रीन ताईं पहुचाइण जे लाइ वॾी महिरबानी दीपक साहब तव्हांजी बि प्रोग्राम में म्यूज़िक जो मौसीक़ी जो साथ ॾियण जे लाइ आख़िरी को मैसेज ॾियणु चाहींदो असांजे नाज़रीन खे गानो त ॿुधाए न मैसेज बिल्कुलु मैसेज इहो ई आहे त हाणे काफ़ी माण्हुनि खे न नौकरियूं थियूं मिलनि नई कारोबार आहिनि अहिड़ा शहर में असांजे मुल्क में जो फैक्ट्रियूं हुजनि असांजे इलाइक़नि में त वरी हिक ॿिए सां भाईचारो मोहबत करणु खपे पंहिंजे अज़ीज़नि खे पंहिंजे अज़ीज़नि सां दोस्तनि खे दोस्तनि सां हिक ॿिए सां भाईचारो करणु खपे त पोइ इहे ज़िंदगियूं
गुज़ारणु ॾाढियूं सवलियूं थी वेंदियूं ऐं ॾाढो मज़ो अची वेंदो। ऐं हिन वक़्तु नफ़रतूं आहिनि, काफ़ी नफ़रतूं आहिनि, थोरनि ॻाल्हियुनि ते, थोरनि मसइलनि ते काफ़ी जहिड़ा फ़साद हलनि था। कोशिशि कयूं त जेको आहे सो हिक ॿिए खे माफ़ु कयूं, हिक ॿिए सां सुठो हलूं ऐं वरी ग़लती करण वारो माहौल न पैदा कयूं। सही, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई क्या, थैंक यू सो मच। ऐं आख़िर में तव्हांजो गानो असां इंशाल्लाह शामिल कंदासीं। नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात इंशाल्लाह वरी सुभाणे थींदी। तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़ जी। तो सा मिलाए दीद, तो सा मिलाए दीद रही केर थो सघे। तुझी नज़र जो ताब, तुझी नज़र जो ताब सही केर थो सघे। हामी थियासूं दूर नज़र खां त छा थियो, दिल खां खे दूर रखी केर थो सघे। एजा साईं जी काफ़ी आहे। आऊं त ईंदुस पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे। दर जले बीहंदुसि मातो जो, दर जले बीहंदुसि मातो जो, तूं बीहण ॾे या न ॾे। आऊं त ईंदुसि, आऊं त ईंदुसि, आऊं त ईंदुसि पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे। आऊं त ईंदुसि पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे। दर झले बीहंदुसि मातो जो, दर झले बीहंदुसि मातो जो, तूं बीहण ॾे या न ॾे। आऊं त ईंदुसि, आऊं त ईंदुसि, आऊं त ईंदुसि पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे। हिकु दफ़ो दीदार मूंखे दिल रुबा पंहिंजो करा। हिकु दफ़ो दीदार मूंखे दिल रुबा पंहिंजो करा। देह पंहिंजे में मिठापो तूं रगड़ ॾे या न ॾे। देह पंहिंजे में मिठापो तूं रगड़ ॾे या न ॾे। दर झले बीहंदुसि मातो जो, दर झले बीहंदुसि मातो जो, तूं बीहण ॾे या न ॾे। आऊं त ईंदुसि, आऊं त ईंदुसि, आऊं त ईंदुसि पियो प्यारा, तूं अचण ॾे या न ॾे। चेतड़ी तोड़े धिकारी कर छॾाई तब मिठा। चेतड़ी तोड़े धिकारी कर छॾाई तब मिठा। दूर खां ॾिसंदुसि पियो मां, दूर खां ॾिसंदुसि पियो मां,
तूं ॾिसणो ॾे यार ॾे दर चले पियंदु से मातो जो दर चले पियंदु से मातो जो तूं पीघणो ॾे यार ॾे आओ ॾींदुसि आओ ॾींदुसि आओ ॾींदुसि पियो प्यारा तूं अचणो ॾे यार ॾे तो सयारी यार थी वई शेरियत तारो खणी तो सयारी यार थी वई शेरियत तारो खणी आओ त पियो नचंदुसि प्यारा आओ त पियो नचंदुसि प्यारा तूं नचणो ॾे यार ॾे आओ त पियो नचंदुसि प्यारा तूं नचणो ॾे यार दर चले पियंदुसि मातो जो दर चले पियंदुसि मातो जो तूं पीघणो